अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया मोहम्मद इसाक परियार। अॼु मां ॻाल्हाइणु चाहियां थो सच ते। सच हिकु वॾी शइ आहे, पर सच ते मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि उहे ॻाल्हाईंदा आहिनि, पर अॼु आउं सच ते मुकमल तरीक़े सां तव्हांखे आगाही ॾींदुसि। उन सच ते जेको अक्सर माण्हुनि लाइ मिर्च वांगुरु माण्हुनि खे लॻंदो आहे, जेको सच हूंदो आहे उहो माण्हुनि खे मिर्च लॻंदो आहे। सच इहो न आहे जेको सभिनी खे वणे, सच इहो आहे जेको रब खे वणे। मौला अली मुश्किल खुशा फरमायो आहे, सचाई ईमान जी अलामत आहे, कूड़ ऐं मुनाफ़िक जी अलामत आहे। सच ॻाल्हाइण जो हौसलो रखंदड़ अल्लाह जो पसंदीदा बंदो हूंदो आहे। अॼु जे दौर में सच ॻाल्हाईंदड़ खे माण्हू नाचीज़ सम्झंदा आहिनि, पर रब वटि इहो ई सभ खां इज़त वारो आहे। जेकॾहिं सच ते माण्हू नाराज़ थियनि त थियण ॾियो। मां कूड़ सां न, पर रब सां वफ़ादारी चाहियां थो। अॼु त कूड़ जे ख़िलाफ़ अचो त कूड़ जे ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयूं, सच जे रस्ते ते हलूं। भले अकेलो छो न थियणो पवे, सलाम उन्हनि सभिनी खे जेके सच लाइ बीहंदा आहिनि, पोइ भले केतिरी बि क़ीमत ॾियणी पवे। सियाणनि बि चयो आहे, पर इस्लाम में पाए सच त बीठो नच। महिरबानी तमामु दोस्तनि जी जिन मुंहिंजी हिन टॉपिक खे ॿुधो। ऐं तमामु दोस्तनि खे इहो ॿुधाइणु चाहींदुसि त असांजो मुंहिंजो जेको यूट्यूब चैनल आहे उनखे सब्सक्राइब कयो ऐं उनखे जेको आहे सो शेयर बि कयो, लाइक कयो, ऐं मुंहिंजो फेसबुक जेको अकाउंट आहे उनखे फॉलो कयो ऐं उन ते वधि खां वधि कमेंट ऐं पंहिंजी राय ॾियो, त जीअं ॿिया जेके टॉपिक आहिनि उहे बि असांखे ॿुधाईंदव त असां तव्हांजा उहे टॉपिक जेके आहिनि उहे हिन फेसबुक यूट्यूब ते हलाईंदासीं। मुंहिंजो नंबर जेको आहे, मोबाइल नंबर जेको आहे, ऑफिस नंबर जेको आहे उहो 02238950338। इहो मुंहिंजो ऑफिस नंबर आहे 0300808299 इहो मुंहिंजो ऑफिशियल नंबर आहे जिते तव्हां पंहिंजा कमेंट राय ॾेई सघो था। ॿियो मुंहिंजे पुट जो जेको नंबर आहे ऑफिस सेक्रेटरी जो 030135333472 इहो ज़ोहेब अली परियार जो नंबर आहे। इन ते बि तव्हां टॉपिक मोकिलींदव जीअं असां यूट्यूब चैनल ते तव्हांजा ही टॉपिक हलाए सघूं। वॾी महिरबानी। इंशाल्लाह वरी ॿिए के टॉपिक ते तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदव मोहम्मद इसाक परियार खे इजाज़त। अल्लाह निगहबान। पाकिस्तान ज़िंदाबाद।